Audio Jungle. Audio Jungle. नाज़रीन, अवामी काविश न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। एक ख़बर शामिल कयूं था। कंडियारो खां कंडियारो DSP नौशेरो फ़िरोज़ जो ADC नौशेरो फ़िरोज़ रेंजर्स पुलिस सां गॾु कंडियारो शहर में मुख़्तलिफ़ हंधनि ते वापारियुनि पारां कणिक ज़ख़ीरो कयल गुदामनि ते ओचिता छापा हया विया, पर कंहिं बि गुदाम खे सील न कयो वियो। वापारियुनि जो चवणु हुयो त असां वटि रखियल समूरी कणिक पास्को ऐं फुड खे ॾिनल आहे, जेका मरहलेवार मोकिली रहिया आहियूं। हुननि चयो त मुल्क में लॉकडाउन सबबि मज़दूरनि जी घटि अचण सबबि सरकारी गुदामनि ते मोकिलण में देरि थी रही आहे। होॾां डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर नौशेरो फ़िरोज़ करीबुल्ला सूमरो ॿुधायो त इतलाह मिलण ते अहिड़ी कार्रवाई कई वई, पर किथे बि ज़ख़ीरो कयल कणिक हथ न अची सघी। हुन चयो त कुझु हंधनि ते ज़ख़ीरो अज़ोई कई वई हुई, जंहिं ते वापारियुनि पारां कणिक ख़ुराक खाते खे ॾियण जी यकीन दहानी कई वई। रिपोर्टर असद जाफ़री सां गॾु अवामी काविश न्यूज़ कंडियारो।